सूफ़ियुनि जी सरज़मीन सिंध सदाई आलम खे अमन जो पैगाम पे ॾिनो आहे। अॼुकल्ह बदअमनी सबबि घायल बणियल घोटकी जे घटाइण में सूफ़ियुनि जी सोच साथ हिकु तो ॿीहर अमन आश्ती लाइ सदा बुलंद करे छॾी आहे। घोटकी वेझो ॻोठ ग़ुलाम हुसैन लगारी में सूफियानी राग रचाइण जो बेबस हिकु मक़सदु हो त बदअमनी जी भड़कियल बंभट खे भाइपी ऐं बका बहामी जे प्रचार वसीले विसाए सघिजे। हिन राग रंग जी महफ़िल में सिंध तोड़े पंजाब मां माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। सूफियानी महफ़िल में फ़कीर मीर हसन खान लगारी, मोहम्मद अमीन, मोहम्मद कासिम निज़ामी, अब्दुल अज़ीज़ कल्याम शरीफ, मामू रहमान लगारी, मीर मोहम्मद रुक ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जंहिं चयो त सिंध अज़ल खां सूफियुनि ऐं दरवेशनि जी धरती रही आहे, उन्हनि संतनि ऐं सूफियुनि जो मुख्य मक़सदु वहदतुल वजूद जी तालीम, इंसानी इतिहाद लाइ कोशिश ऐं प्रचार पे रहियो आहे। असां ही पंहिंजो गॾिजाणियूं महफ़िलूं इहे जेके कठ कंदा आहियूं, इहो असां हिकु सूफ़ी जो पैगाम पहुचाईंदा आहियूं अमन जे लाइ। हीउ सूफ़ी जेको आहे हीउ अमन पहुचाईंदड़ आहे ऐं अमन जे लाइ ही प्रचार करे थो पियो। इन हिसाब सां ही महफ़िलूं थियनि थियूं पियूं सूफ़ियुनि जूं, ऐं इहे जेके महफ़िल आहिनि उन में ख़ुशी बि थिए थी, मौज मस्ती भी अचे थी। कबैली जहिड़ा जेके आहिनि उन जे लाइ बि असां चऊं था त अहिड़ियूं महफ़िलां मोहबतां हुजनि त जेकर पोइ कबैली जहिड़ा बि न थियनि। हक़ीक़त इहा आहे, हीअ अलाह जे राह में हिकिड़ी मोहबत जो पैगाम आहे सभु कंहिंजे लाइ। सूफ़ी सैर सभिनि में जीअं रगनि में साह न करे ॻाल्हिड़ी जो पसे परियों पसा ई अथस गुनाह जेकी करे पधरी। असुल ही दुनिया वजूद में जेके आई उन्ही में आदम पैदा कयो जंहिंखे इंसान लफ़्ज़ आहे उन्स माना प्यार मोहब्बत, उन्ही मां निकितल आहे इंसान माना प्यार जो पैगाम पहुचाईंदड़, प्यार जी रांदि रसाईंदड़, प्यार ते अमल कंदड़। सभ खां पहिरियां इंसान पाण खे सुञाणे, जेकॾहिं इंसान थींदो त उन्ही खां ये सभई नफ़रतूं ख़त्म थी वेंदियूं। पंजाब से आए, रावलपिंडी से। ये फ़ुक़रा की महफ़िल है, ये जहाँ भी जाते हैं हम अपने दिल को खुश करते हैं, तो इनकी मेहरबानी है हम आए हैं। अल्लाह ताला इनका फैज़ हमें अता करे। खुशी जो माहौल हिते पैदा कयो आहे, सूफ़ियानो माहौल आहे। हर शइ खे छॾो, इंसानियत खे ॾिसो, पंहिंजे ओड़े खे पाड़े खे ॾिसो, पंहिंजे दोस्तनि खे ॾिसो, सिर्फ़ु इंसानियत सां प्यारु कयो। निमाज़ रोज़ो पिणु चङो कमु, उहो ॿियो फार्म जंहिंसां पसे पीरी खे। उहो तव्हां उहो कयो जेको इंसानियत जी ख़िदमत हुजे। निमाज़ रोज़ो पंहिंजी जॻह ते उहो फ़र्ज़ु आहे, पर इंसानियत जी ख़िदमत सभ खां पहिरियों आहे। सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं शाइरनि पंहिंजे तौर तरीक़नि सां सिंध में इंतहा पसंदी, क्रोध ऐं नफ़रत खे ख़त्म करण लाइ सूफियाने पैगाम खे आम पे कयो आहे। सूफियानी महफ़िल में सदरुद्दीन शाह, मुनवर अबड़ो, यासिर गुल जतोई, नूर मोहम्मद ऐं रहज़न फ़कीर सूफियाना कलाम पेश करे महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। कदम है जो कदे पहुंचो, हाँ कदम है जो कदे पहुंचो, अनामल सुन सिंध धरती ते हिन जदीद दौर में सूफियानी राग रंग खे झर झंग में पहुचाईंदड़ अमन जे पैगाम आम करण में उन्हनि सूफ़ी बुज़ुर्गनि ऐं शाइरनि खां वेंदे राग खे यकतारे चपड़ी ऐं सोज़ साज़ ज़रिए सिंध जे वहणनि वस्तियुनि में अमन जे पैगाम खे आम करण जो सूफ़ी रागनि जो वॾो ज़रियो बणियल आहे। अमन जो पैगाम आम ऐं सूफ़ियुनि जो सोज़ सरेआम कंदड़ ही रागी पंहिंजे सेहर अंगेज़ अलाप वसीले माण्हुनि जो मन मोहण सां गॾु मोहबतूं वखीरींदा रहिया आहिनि। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़, घोटकी।